मीठा बचन पिया सचिन किथे आहे? सरण डेली में पिया अचनि। साईं जो पैर बादशाह जो पैर बादशाह जो पैर असांजी बेगम ख़ास असां को नाराज़ आहिनि पर ख़बर आहे त ख़ामोशी खे ज़ुबान असांखे घणो न ई वणंदी। न न ये नाराज़गी न आहे, या त हैरानगी आहे। वॾे वक़्त खां पोइ तव्हां असांखे यादि कयो, या चुप न, छा असांजी कहिड़ी ख़ुशी जो इज़हार आहे। कहिड़ो रुॻो सम्झंदो आहे या वरी अकेला आहे। ख़ुशी त गुलनि वांगुरु हूंदी आहे, नज़र ईंदड़, ख़ुशबू फैलाईंदड़। बहरहाल छा असांखे एतिरो बि अदना आहे त असां थोरी रंजिश कयूं ऐं तव्हां असांखे परचायो। हूअं बि असां जहिड़े पागल दीवाने खे मिली तव्हांखे पलक छा पवंदो। हिकु ॻाल्हि पुछां? इहा ॻाल्हि न पुछो बेगम, जंहिंजो पतो ज़माने खे आहे। इहा चीज़ ई अहिड़ी आहे जंहिंमें अगरि आसमान ते को त असुल शइ जो मुल्ह ई कहिड़ो। पर असां वेल त का रुसवाई न थी हुई। छा ई सम्झां त असां हासिल थी बि हासिल न थी सघिया। बेगम असां त वक़्त जा फ़ैसिला मञण वारा माण्हू आहियूं। इंतज़ार जी रातूं केॾियूं ॾुखियूं हूंदियूं आहिनि। छा तव्हांखे हिन जो अहसासु आहे? तव्हीं त हिकु राति जी ॾुखी हुजण जी ॻाल्हि था कयो, पर हिजर वारनि लाइ हिकु हिकु पल केॾो भारी हूंदो आहे, केॾो ॾुखियो हूंदो आहे, हुन में कीअं जल्बो रहिबो आहे। असीं त इन्हनि तजुर्बनि मां पिया गुज़रूं बेगम, इन्हनि तजुर्बनि। पर ये तजुर्बा केसि ताईं? बेगम छा कयूं, ये कम सणा सणा थी करे हिनजो पतो हुजे त हूं त अचण जी बाहि ई न हुजे। चलियो मन कर अचो पियो।
गैरन मुझे उम्मीद था रखो तो सरकारी व्यवहार में तव्हां असांजी मदद कंदा। असां इहा उम्मीद था कयूं तव्हां वरी थियण जी कोशिशि कंदा। असां कोशिशि कंदासीं त जीअं अव्हांखे शिकायत न थिए। बाबा हयात हुयो त कंहिं चयो होसि त सभु मामला उकलाए छॾियो। असांजो ख़्यालु आहे त सुभाणे दस्तारबंदीअ खां पोइ असां तव्हांजी मशवरे जा तरफ़दार आहियूं। बिरादरीअ जी पग वेल ताईं त असीं चुप हुआसीं, पर हाणे कुझु मामला जाइदाद जा। असां कोशिशि कंदासीं त जीअं तव्हांखे असां मूंखां शिकायत न थी। पायां थो त नंढो भाउ सरकार सां व्यवहार में असांजी पूरी मदद कंदो। तव्हीं अंग्रेज़नि सां फर्स्ट वर्ल्ड वॉर में महाबेली रहिया आहियो, इन करे तव्हां सां व्यवहार में असांखे पूरी मदद कंदा। मां हर तरह सां हाज़िर आहियां। ऐं हा, अंग्रेज़ सरकार तव्हांखे बि भाईंदी आहे, पर छा? ईअं कुझु बि न। सुभाणे सरकार मीर अली नवाज़ खान जी दस्तारबंदी थी रही आहे। उन लाइ अटो खज़ानो ख़ाली कराए पियो वञे। उन में अंग्रेज़ सरकार जा कारंदा बि पिया अचनि। मीर साहिबु ॿुधाए हथ ॾाढो ख़ुशि आहे। अदा इहो ई त पोइ आहे जेके शाह खतियुनि में खज़ानो ख़ाली असां मरी वेंदासीं। छो अदा इहो इन करे जेकॾहिं खज़ानो ख़ाली अंग्रेज़ असांखे ॾोकड़ कोन ॾींदा, खल त पंहिंजी लहंदी। भाउ अहिड़ी वारी तव्हां तमाम करो। कीअं भला बनियूं ॾिसण आया छा? हा, सुभाणे वांध काई कोन्हे का, सरकार वॾी जी दस्तारबंदी आहे, उन में शरीक थियणो आहे। अच्छा वाह वाह साईं वाह वाह। ऐं इहो त ॿुधायो सरकार मां बख़्शे जाइ ते था वियनि। वॾो सरकार त ॾाढो तेज़ हुयो, हिन लाइ कीअं था भायो? हा बाबा, सफ़ा नरम मिज़ाज माण्हू आहिनि। बराबरि सही ॻाल्हि आहे। ॾाढो मिलण जुलण ऐं सुठी तबियत वारो इंसानु आहे।